नासिन कंदकोट में अगवा वारदातुनि ते ज़ाब्तो न अची सघियो। पुलिस विॾोहारियुनि ख़िलाफ़ का सिराइती कार्रवाई न करे सघी। उन हवाले सां पेश आहे हफ़ीज़ मलिक जी रिपोर्ट। कश्मीर कंदकोट ज़िले में अगवा जे वारदातुनि ते ज़ाब्तो अचण बदिरां ॾींहों ॾींहुं तेज़ी अची रही आहे। धाड़ेलनि जा टोला बिना ख़ौफ़ जे वारदातूं करे मुग़विन खे खणी कचे तरफ़ फरार थी वञनि था। पुलिस तरफ़ां कचे वारे इलाइक़े में केतिरे वक़्त खां हलंदड़ ऑपरेशन बि को नतीजो नाहे ॾेई सघियो। तंहिं करे धाड़ेलनि तरफ़ां अगवा जे वारदातुनि वारो सिलसिलो जारी आहे। अॻु आम माण्हू पाण खे गैर महफ़ूज़ सम्झंदा हुआ, हींअर पुलिस एहलकार बि धाड़ेलनि जे टोलनि हथां सरे आम अगवा थी रहिया आहिनि। हिन वक़्त बि कश्मीर कंदकोट ज़िले मां अगवा थी वियल मासूम नीगर, अज़ीम मेणक, सदाकत हाजाणो, फरहान सूमुरो, जयदीप कुमार मुखी, जगदीश कुमार, मोतीराम माड़वाई, नंदलाल माड़वाई, एहसान शेख, जमशेद मलिक, शफीक, गुडू अस्पताल जो MS डॉक्टर मुनीर नाइज, औरत नाज़िया खोसो, संदसि जी न्याणी कौसर खोसो समेत 22 मुग़वी धाड़ेलनि वटि क़ैद बणियल आहिनि। मड़ई मुग़विन जे बाज़ियाबी लाइ SSP इरफान समो जे टीम तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन वारा सिलसिला उहे जारी रखिया विया आहिनि। तंहिं बावजूद बि मुग़विन खे SSP इरफान समो जे जोड़ियल टीम बाज़ियाब न कराए सघी आहे, जंहिं करे मुग़विन जा वारिस इंतहाई सख़्त परेशान आहिनि। जॾहिं त मुग़विन जे वारसनि पारां ऐं कंदकोट जे सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि तरफ़ां SSP इरफान समो खां मुतालबो कयो वियो आहे त धाड़ेलनि वटि बांदी बणियल मासूम ॿारनि समेत 22 खां वधीक मुग़विन खे जल्द बाज़ियाब करायो वञे। जॾहिं त कंदकोट ऐं भरपासे वारे इलाइक़नि में अगवा कयल मुग़विन जी तज़लील ऐं तशद्दुद वारियूं वीडियो सोशल मीडिया ते धाड़ेल वायरल बि कनि पिया। तंहिं बावजूद बि पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ के बि क़दम न खणी सघी आहे। जॾहिं त कंदकोट ऐं कश्मीर वारे इलाइक़े मां अगवा थी वियल 22 खां वधीक मुग़वी जेके हिन वक़्त बि धाड़ेलनि जे क़ैद में आहिनि, उन्हनि जे बाज़ियाबी लाइ पुलिस पारां जेके बि कोशिशूं कयूं वयूं आहिनि, उहे अञा सूदो कामयाब न थी सघियूं आहिनि। कंदकोट कश्मीर ज़िले जे सियासी समाजी अॻुवाणनि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ तुर्त कार्रवाई करे कश्मीर कंदकोट ज़िले में अमन अमान बहाल कराए आम रहवासियुनि खे सुकून सां जीअण जो हक़ ॾिनो वञे।